चवराए चवराए थकजी पियो उन फोन करे ॿुधायो त यार कुछ पैसा मूंखे मिलिया पोइ हली जेके मूं वटि थिया इहे त खणाए वञ कंहिंखे मोकिल कुछ पैसा मूं वटि थिया तुंहिंजा पैसा घणा पर जेके मूं वटि मौजूद आहिनि कुझु त जेको हाणे मुंहिंजो ईमान थी वियो आहे हाणे मुंहिंजो ईमान थी वियो आहे इन ॻाल्हि ते मां यकीन करे छॾियो आहे त जेकॾहिं जंहिं बि मसइले में मुंझंदो आहे काॾे ई न वेंदो आहे सिधो मदरसे में अचां कंहिं जाइ ते बि मदरसो हुजे उहे तालिब हूंदा बसि उनखे पंहिंजे हिसाब सां जेको अलाह चवराईंदो आहे पोइ जो दुआ घुरायां त अलाह सभई मसइला मुंहिंजा हल कराए छॾींदो आहे हिननि तालिबनि जो मक़ाम अथव हिननि आलिमनि जो मक़ाम अथव सजी दुनिया जोर थी लगाए त मदरसा न हुजन मस्जिदियूं न हुजन पर अल्लाह जी कुदरत अगे साल में लखन के तादाद में हाफिज आलिम न थींदा हा लखन के तादाद में हाफिजानियूं आलिमानियूं न थींदियूं पर हुननि जो ज़ोर लगायो आहे त अल्लाह जे महिरबानी सां लखन जे तादाद में हर साल हाफिज आलिम भी ठहंदा हाफिजानियूं आलिमानियूं भी ठहंदियूं मदरसे जो बुनियाद रखण वारो मिठड़ो मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अल्लाह फरमायो महबूब मुस्तफा करीम जी या रब्बे करीम अल्लाह जो ऐलान त बुधा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून ओ महबूब गलती न कर मता तू सोचे त हे मिस्कीन गरीब मुंहिंजा तालिब मता ज़ालिम इन्हनि के शहीद करे छॾींदा मुंहिंजो कलामुल्लाह कीअं पहचंदो वेंदो महबूब हे जेके वॾेरा भोतार सरदार ज़ोर लॻायूं बीठा आहिनि कलामुल्लाह के वधणो न ॾींदासीं कलामुल्लाह के अॻिते हलणो न ॾींदासीं महबूब मां रब जो वाइदो आहे तूं ग़लती न कर तू गलती न कर कलामुल्लाह में टिन शयुनि जो तवज्जो कर कलामुल्लाह में टिन शयुनि जे लिहाज़ सां वाइदो थियल आहे त उन्हनि जो मुहाफ़िज़ रब करीम पाण आहे घणी शयूं हिक जो नालो कलामुल्लाह ॿिए जो नालो बैतुल्लाह टी शइ जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह मोड़ खां वठी करे ज़ोर लगायूं कलामुल्लाह ख़त्म थे ज़ोर लगाए लगाए मरी विया कलामुल्लाह ख़त्म न करे सघिया काबतुल्लाह के शहीद करण जे लिहाज़ सां वॾनि वॾनि ज़ालिमनि ज़ोर लगायो काबतुल्लाह कल भी हुयो अॼु भी आहे सुभाणे भी रहंदो कुरान पाक कल भी हुयो अॼु भी आहे सुभाणे भी रहंदो मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन कल भी हुयो अॼु भी आहे सुभाणे भी रहंदो सजी दुनिया ज़ोर लगाए सजी दुनिया ज़ोर लगाए चो इंशाअल्लाह कलामुल्लाह के कुछ न करे सघंदा कल जो हिकिड़ो वीडियो हे तञा तालिबन आलिमन जी ॻाल्हि पई हले कल जो हिकिड़ो वीडियो अजीब जंहिं सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो हिंदुस्तान जी हिकिड़ी न्याणी आहे हिंदुस्तान जी ओ घोट मसूं खान कलवड़ जा मुसलमान यार तवज्जो कर जेकॾहिं तुंहिंजो ईमान पको आहे तूं दिल जो मज़बूत आहे यादि रख तोखे काई ताक़त झुकाए नथी सघे हिकिड़ी न्याणी वेचारी आहे जेके हिंदुनि जे छोकिरनि हिंदुनि शागिर्दनि हिजाब जे लिहाज़ सां उनजे मथों हमले करण जी कोशिश कई उनजो हिजाब लाहिण जी कोशिश कई मां सदको वञा उन न्याणीअ जे इन किरदार तां दिलेरीअ तां अकेली न्याणीअ होॾे सवे छोकिरा होॾे वाणिया पंहिंजा पंहिंजा नारा पहणनि पर हेॾे अकेली न्याणीअ जेका नारो पई हणे अल्लाहु अकबर
अकेली न्याणी जेका नालो पनारो पई हणे अल्लाह अकबर सॼी दुनिया अल्लाह अकबर जे नाले खे सॼी दुनिया गॾिजी करे अल्लाह अकबर जे नारे खे ख़त्म करण जे चक्कर में अल्लाह अहिड़े दौर में वरी अकेली अकेली मुजाहिदानी पैदा थो करे जेका हेडन जे मजमू में नारो थी वञे अल्लाह अकबर। इते उहे तंज़ीमा अलाए काॾे वयूं जेके औरतुनि जे हक़नि जूं रड़ियूं कंदियूं आहिनि। उहे तंज़ीमा अलाए काॾे वयूं जेके औरतुनि न्याणियुनि जे हक़नि जूं पयूं थियूं ॻाल्हि कनि। जेकॾहिं हिंदू का न्याणी पंहिंजे रज़ा सां कलमो पढ़ी मुसलमान थींदी आहे त हितां जा दानश्वर लिबरल हथनि में ई न हूंदा। हवा हूंदो हितां वारा हथनि में ई न हूंदा लटनि खां ॿाहिरि हूंदा। पोइ छा उन्हनि खे उहा न्याणी नज़र नथी अचे जंहिंजे चौधारी हिंदू बीठा आहिनि जेका अल्लाह अकबर जो नारो हणे थी। सम्झ में आयो त हिननि जो तालुको अल्लाह अकबर सां न आहे। समझो समझंदो अचे त हिननि जो तालुको अल्लाह अकबर सां न आहे अल्लाह अकबर जे नाले सां न आहे। तॾहिं तिन्हनि खे उहा औरत मुजाहिदानी नज़र नथी अचे। हितों जो गैर मुस्लिम हितों जे गैर मुस्लिम जो मसइलो हालांकि असां सभु मुसलमान गैर मुस्लिमनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। छड़ो हक़नि जी ॻाल्हि न कई आहे असां उन जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लिहाज़ सां बि क़दम वधाईंदा रहंदा आहियूं। असां उन्हनि गैर मुस्लिमनि खे बि दिलि जायूं ॾींदा आहियूं पर उन्हनि मुसलमान सॾाईंदड़नि जे मथां हैरत थी अचे अफ़सोस थिए थो पियो जिन न्याणियुनि जे मथां ज़ुल्म थी रहियो आहे उन्हनि जे लाइ कोई नालो खणण वारो कोन्हे। उन्हनि जे लाइ कोई दाढ़ी पटके वारो को सवा आवाज़ उठाइण वारो न आहे। ओ मुसलमानो अल्लाह जो वाइदो सचो आहे क़यामत ताईं कलामुल्लाह रहंदो। क़यामत ताईं उन न्याणीअ जे इन जुर्रत ऐं अज़मत खे सॼी दुनिया सलाम थी करे। वरी भी उते मौलविन कदम वधायो जमइयत उलमाए हिंद वरी भी उते जमइयत उलमाए वारन कदम वधायो। उन्हनि चो इन न्याणीअ खे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे। कैश 5 लखनि जो हुन जे जुर्रत जे करे ऐलान कयूं। उहो चेक उन न्याणीअ जे वॾड़नि खे मिली बि वियो। चओ था न बच्चा मुला कंदासीं त छा थींदो। तव्हां करे त बच्चनि खे हाफ़िज़ आलिम करे त ॾेखारियो न। ओ मुसलमानो मां अर्ज़ पो क्यों अल्लाह अकबर मदरसे जो बुनियाद रखण वारो मिठड़ो मोहम्मद करीम पाण महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदरसे में पढ़ण वारन तालिबन ते नजर तकर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मदरसे में पढ़ण वारा तालिब यार जेकॾहिं सुबुह जी मानी हूंदी हुई त शाम जो वेलो कोन हूंदो हो। बेचारा गुरबत वारी जिंदगी लटड़न में तकलीफ खादे पीते में तकलीफ पर कुर्बान वना मिठड़े मोहम्मद करीम जे उन्हनि तालिबन शागिर्द जे मथा हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाक़ियो आलिम सगोरा ॿुधाईंदा रहंदा आहिनि। सोनो अबू हुरैरा जेको महबूब जे मदरसे जो तालिब शागिर्द चए थो बुख जे करे बेहोश थी पियो वञा बुख जे करे बेहोश थी पो वञा। अहिड़ी सूरत हाल हूंदी हुई जो मुझे नाले चवंदा मिर्गी त हालांकि मूंखे मिर्गी वग़ैरह कोन हुई फ़क़ति बुख हुई। चवे थो अहिड़ा मरहला क्रॉस कयासीं महबूब जो न को मदरसो छॾियोसीं न को मिठड़े मोहम्मद करीम जहिड़ो उस्ताद छॾियोसीं। हाणे त असांजे मदरसे में अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु आहे। खैरपुर में जॾहिं मां पंहिंजे उस्ताद मोहतरम शफ़ीक उस्ताद हर साईं अब्दुल अज़ीज़ कलवड़ साहब जन वटि मां 3-4 साल पढ़ियो आहे। उन टाइम ते 91 92 93 उन टाइम ते सूरत हाल बि हाणे त मां पंहिंजनि मौलवियुनि खे चवंदो आहे न अॻे जेका असांजे मदरसनि में दाल ऐं बटालूं जेका रसो हूंदी न हाणे जेके ओड़ी कयूं त बोरचीअ खे अलाए किथे छोराओ छॾे छॾिया।
आज जकॾहिं ओड़ी दाल असां मटालो कयूं न हे बोरची समेत छोरा धावा ई गुम कर पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से तोखे मूंखे समझाए थो पियो त सॼी दुनिया ज़ोर ॾे अल्लाह साईं तोखे मूंखे समझाए थो सॼी दुनिया ज़ोर ॾे न क़ुरान पाक ख़त्म करे सघंदा न क़ुरान पाक वारा ख़त्म हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन शागिर्द सुणे अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॻाल्हि पोइ कयो तवज्जो कर अल्लाहु अकबर हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला चवे तो मूंखे बि ॾाढी बुख लॻल हुई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़क़त ऐं मौज जे मथां क़ुर्बान वञा अल्लाह तालिबन जी दुआ ॿुधंदो आहे न चओ न अल्लाह तालिबन जी दुआ रमन साहब जन अची विया मां पंहिंजे बयान खे पूरो थो कयां दारुल उलूम देवबंद जे मदरसे जो हिकिड़ो वाक़ियो मां पढ़ियुमि उते वीचारो हिकिड़ो ॿाहिरियों तालिब आयो शुरूआत वारो दौर हो पोइ तालिब आयो दाख़िला वठणु उस्तादनि जी ज़बान ॻाल्हि आया जेकॾहिं तूं पंहिंजे खाधे पीते वग़ैरह जे लिहाज़ सां ख़र्च करे सघे त पोइ दाख़िला आहे न त असांखे एतिरी इख़राजात न आहे वो अजीब वाक़ियो न तालिबुल इल्म जे लिहाज़ सां तारीख़ दारुल उलूम देवबंद ते नज़र कंदे लिखियो पियो आहे उन्हनि खे त ॿुधायां ओ जेके तालिबन ते कावड़ियल हूंदा न थोरो सोचजो तालिबन वारी बि बददुआऊं पिट अथव गड़ो आवा उन जी पिट बि ॾुखी अथव अल्लाह सही शल तव्हां असांखे मदरसन वारनि तालिबन आलिमन क़ुरान वारनि सां सची मोहब्बत बि नसीब फरमाए त सची ताबेदारी बि नसीब फरमाए आमीन जंहिं टाइम ते वेचारो वो तालिब जंहिं टाइम ते वेचारो तालिब सामान मोटायूं पोइ वञे हिकिड़ो हिंदू मिली वियो हिंदूअ जो नज़र कई जॾहिं तालिब वापसि वेंदा न खमीस जो ॾींहुं हूंदो आहे ॾींहुं बि खमीस जो हूंदो आहे वरी तालिब वापसि जो घर वेंदा आहिनि बहकंदा वेंदा आहिनि खिलंदा वेंदा आहिनि हे तालिबा जेको ॾींहुं बि खमीस जो न आहे सामान बि न सां गॾु आहे अखियुनि मां पाणी वहेसि थो हुयो त हिंदू पर पुछा थो करेसि पुट ॾे ख़बर तूं त मदरसे जो तालिब थो लॻे विच हफ़्ते में छो थो वञे तालिब जॾहिं बि तव्हां घर वेंदा हो खिलंदा वेंदा हो अॼु तुंहिंजे अखियुनि में पाणी छाजे चइबो आयो तो मां क़ुरान पाक पढ़ण क़ुरान पाक जी तालीम इल्म पढ़ण आयो में पर उस्तादन चयो त असां वटि इख़राजात घटि आहिनि शुरूआती दौर अल्लाहु अकबर उन जे करे चवे थो मां वापसि थो वञा उहो हिंदू थो चवे तूं वापसि न वञ पढ़ंदे पंहिंजो क़ुरान पाक पर ख़र्च तुंहिंजो मां भरींदुमि असां त कंहिंखे चऊं न इन महीने में यार अटो थोड़ो खुटी पियो अटो वठी ॾे पोइ एॾा रखो छो था अरे न ॾे अटो हां त न साड़े छा चवंदो एॾा न रखो न तालिब नथा पाले सघो ठीकु आहे तूं हेॾे न हिकिड़ो कटो न ॾींदे न होॾे जेको तुंहिंजो ॿिए पासे निकिरी वेंदो न पोइ तूं सोचिजांइ बि न पोइ वरी हेॾे अचाए साईं मोल साहिबु दुआ त घुरो मुसीबतूं छॾणी न थियूं अटो बि उनखे न ॾिनो दुआ बि होॾे थो घुराइण अचे हे त चवंदे त भले तूं खॾ में किर त पोइ सिधो थी अल्लाह से चला असांजे दिलनि खे साफ़ बणा आमीन चओ वो हिंदू जीअं जो उनखे वठी मदरसे जे वॾे सां मिलियो चइसि हे पढ़ाईंदो ते तव्हां वटि पढ़णु आयो आहे ॿाहिरि जो मुसाफ़िर आहे आयो पंहिंजे ॻोठ में आहे तव्हां हिनखे दाख़िला ॾियो हिन जो हर महीने जो ख़र्च मां ॾींदुमि लिखियो पियो उन तारीख़ जे किताब में हाय हाय रात थी उनके ख्वाब में आकाश ज़ियारत नसीब थी उनके आकाश जी ज़ियारत नसीब थी फरमायो मां मोहम्मद करीम मलाइकनि जे वास्ते सां मूंखे ख़बर मिली मां मोहम्मद करीम तुंहिंजो शुक्रियो अदा करण आयो आहे तूं मुंहिंजे महिमान जो ख़र्च मुंहिंजी महिमान जी इज़त कई चयो तो मां निंड में चयो आका जेकॾहिं कुर्ब कयो अथव त मूंखे कलमो त पढ़ायो न
उन नबीअ जे मेहमान जे इज़त ऐं ख़िदमत जे करे कलमो बि नसीब थियो। कलमो नसीब थियो त आका जो भाकुर बि नसीब थियो। आका जो भाकुर ऐं कलमो नसीब थियो थी तालिबनि जे ख़िदमत जे करे। ओ मुसलमानो, इन्हनि तालिबनि जी ख़िदमत कयो। हाणे रजब जो महीनो भी ज़कात वारो अथव, रमज़ान वारो महीनो भी ज़कात वारो अथव। हाणे तव्हां पंहिंजे माल जी सही ज़कात कढी करे मां चवंदो आहियां हे तव्हांजे दरनि ते छो अचनि, तव्हां पाण इन्हनि जे दरनि ते पहुचो। अल्लाह जे लाइ तव्हां पाण पहुचो त रब साईं तव्हांजी कीअं थो मदद करे। रब साईं मुंहिंजो अचणो, तव्हांजो अचणो, अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम शुरू थी चुको आहे। वॾा वॾा बुज़ुर्ग पहुचंदा वेंदा। रब साईं समूरनि जे अचण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।